तव्हांखे ठटो मां ॾींदासीं जिते रोड हादसो पेश आयो आहे। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया ठटे मां जिते रोड हादसो पेश आयो आहे। KTN न्यूज़ जे रिपोर्टर महबूब बिरोही जो मासात फौत थी वियो आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया ठटे मां जिते रोड हादसो पेश आयो आहे। रोड हादसे दौरान KTN न्यूज़ जे रिपोर्टर महबूब बिरोही जो मासात फौत थी वियो आहे, जॾहिं त 5 ॼणा ज़ख़्मी बि थिया आहिनि। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया गुजो वटि सूज़कीअ सां ट्रालर जो टकर थियो आहे, जंहिंजे नतीजे में 1 ॼणो फौत ऐं 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। हादसे में ग़ुलाम क़ादिर बिरोही थॾे ते फौत थी वियो आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया फुटबॉल मैच खेॾंदे नौजवान वापसि अची रहिया हुआ त हादसो पेश आयो। वधीक अपडेट मालूम कंदासीं। असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे KTN न्यूज़ रिपोर्टर महबूब बिरोही। जी महबूब, वधीक अपडेट कजो। जी अफ़सोसनाक हादसो गुजो ऐं घारो जे विच में पेश आयो आहे। तेज़ रफ़्तार जेका सुस्ती आहे उहा सुस्ती कटी थी पई आहे। उन टायर ॿुधायो वञे थो त उन टायर जेको आहे टुटण जे सबबु सुस्ती कटी थी पई आहे, जंहिंजे नतीजे में हिकु नौजवान ग़ुलाम क़ादिर बिरोही उहो तॾहिं ते फौत थी वियो आहे, जॾहिं त 5 खां मथे जेके ॿिया रांदीगर उहे ज़ख़्मी थिया आहिनि। उनखे सिविल अस्पताल ठटो ऐं कराची माणियो वियो आहे। ॿुधायो पियो वञे त हे नौजवान जेके साबिक़ी में हिकु जेका हिन यौम आज़ादी जे हवाले सां जश्न आज़ादी जे हवाले सां हिकु मैच रखियल हुई फुटबॉल जी। उन फुटबॉल जी मैच में शिरकत करे वापसि अची रहिया हुआ त गुजे भरिसां इहो अफ़सोसनाक हादसो पेश आयो। नौजवान ग़ुलाम क़ादिर बिरोही मुंहिंजो यानी KTN न्यूज़ जे रिपोर्टर महबूब बिरोही जो सभु मासात अफ़सोसनाक हादसो पेश आयो आहे। हिन नौजवान जी 2 महीना अॻु में शादी थी हुई। हिन अफ़सोसनाक हादसे खां पोइ उनजे घर में कहम वारो मंज़र आहे। महबूब बिरोही अपडेट करण लाइ अवां जी वॾी महिरबानी। नाज़रीन, रोड हादसे बाबति तव्हांखे ॿुधायूं पिया फुटबॉल मैच खेॾंदे नौजवान वापसि अची रहिया हुआ, जिन सां ही हादसो पेश आयो आहे। ठटो मां अवांखे ख़बर ॾियूं पिया रोड हादसे सबबु 1 ॼणो फौत ऐं 5 ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया आहिनि।